नाज़रीन, सॼी सिंध जियां हैदराबाद में आज़ादारी जो सिलसिलो जारी आहे। अॼु टंडो जहानिया वारे इलाइक़े में 49 साला क़दीमी बाहि ते मातम पिणु थींदो, जंहिं जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां वीडियो लिंक ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, छा तफ़सीलात आहिनि? जी हाँ, बिल्कुल इस्लाम की सरबुलंदी लाए लाजवाल कुर्बानी ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन संदसि जानिसारनि खे ख़राज अक़ीदत पेश करण जो सिलसिलो जारी आहे। अॼु मजमूई तौर ते हैदराबाद शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 30 खां वधीक मातमी जुलूस बरामद थींदा, जेके पंहिंजनि गुज़रगाहनि तां गुज़रंदे मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उते नहर थींदा। उन खां अलावा केतिरियूं मजलिस इज़ा पिणु बर्पा थींदियूं। पर हिन वक़्तु आउं टंडो जहानिया वारे इलाइक़े में मौजूदु आहियां, जिते बाहि जो मातम थींदो आहे। हीउ 49 साल खां हिते जेको बाहि जे मातम वारो सिलसिलो आहे उहो जारी आहे। मां तव्हांखे मुंहिंजो कैमरामैन एजाज़ खोसो तव्हांखे ॾसे सघे थो। हीअ खंडक आहे जेका खोटी वई आहे, हीअ 20 फुट जेका आहे डिघी आहे। उन खां पोइ हुसैन शाह सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। हुनजो चवणु आहे त हिन जेका खंदक आहे हिन में तक़रीबन 100 खां वधीक मण जेके काठियूं आहिनि उहे साड़े खे कोयलो कयो वेंदो आहे, जंहिंखां पोइ 21 जे अंग में 7, 9 या 11 जेके आहिनि उहे दूल्हा थींदा आहिनि, उहे लहंदा आहिनि। उनखां पोइ हज़ारनि जे तइदाद में जेके आज़ादार आहिनि उहे हिते आज़ादारी कंदा आहिनि। जॾहिं त हीअ जेको बाहि जो मातम आहे टंडो जहानिया वारे इलाइक़े में तक़रीबन टंडो अलियार, मटियारी, कोटड़ी, हैदराबाद शहर आसपास जेके शहर आहिनि उन मां वॾे तइदाद में हज़ारनि जे तइदाद में आज़ादार ईंदा आहिनि, हिते आज़ादारी कंदा आहिनि ऐं हिते शरीक थींदा आहिनि। सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि महरमुल हराम शरीफ़ शुरू थींदे ई इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। जॾहिं त शहर जे दाख़िली तोड़े ख़ारिजी रस्तनि ते पुलिस सां गॾु रेंजर्स जा अहलकार मुक़ररु कया विया आहिनि, जेके स्नैप चेकिंग करे रहिया आहिनि। उनखां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके मजलिसूं थियनि थियूं या जेके पिण निकिरनि था, जेका सिक्योरिटी आहे पुलिस अहलकार ऐं रेंजर्स अहलकार जेके आहिनि उते मुक़ररु थियल आहिनि। अॼोको जेको हीउ टंडो जहानिया वारे इलाइक़े में जेको बाहि जो मातम थींदो उन में तक़रीबन 15 खां वधीक पुलिस अहलकार, 200 खां वधीक रेंजर्स अहलकार शरीक हूंदा, जॾहिं त हिन जेका निगरानी आहे उहो SSP हैदराबाद कंदो। जी।